صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه وتطوعا وتمتعه فيها طويلا. يا مدبر الأمور يا باعث من في القبور يا مجري البحور يا ملين حديد الجاور صل على محمد وآل محمد بلند آواز سے صلوات. نعرہ تکبیر، نعرہ رسالت، نعرہ حیدری، صلوات پڑھو محمد. اعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والجنة للمؤمنين والنار للمنافقين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الدائمة على أعدائهم أجمعين في يومنا هذا إلى قيام يوم الدين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم الحق مع علي وعلي مع الحق. اللهم أدر الحق حيثما دار علي. صلوات محمد عليه. خداوند عالم صاحب معصومین کے صدقے تمام سنجو تکو قبول و منظور فرمائے. بانیان جو ترنا دنیا سائن مسافر و شام سب کے اللہ سے قبول و منظور فرمائے. حق چوڑا جی بدلا جی سمجھنا جی قبول کرنا جی حق تے عمل کرنا جی سمجھنا خان باز زندن کرنا جی حق تے مارنا جی توفیق عطا فرمائے. گرجی صلوات پڑھو محمد آلہ. دنیا والا انیا تئی نہ سمجھان تا حقو کا تھیا کو کے حق سمجھے تو کو کے سمجھے تو حق سمجھن کی صلاحیت ان کے تھی سکے تھی جو پاण مجسم حق ہوجے. کائنات میں جو بھی مذہب ملت انسان ہے وہ پاण کے کدے بھی کسو نتھو سمجھے. ہانے ہلو تصویر الانبیاء کو پوچھوں سرکار حق کو آہے کیر حق کو آہے کاتھے ان جو معیار چھا ہے. سرکار فرمائیں تھا حل حق کو مع علی فرمائیں تھا اگر تو حق دسو آت بے جات ضرور نہ دھکا نہ کھا حق کو علی سگا حق کو علی سگا. نعرہ حیدری حق کو علی سگا علی حق سگا. وری نبی جو کر جو ہوا اللہم ادر الحق ہے تما دار علی. اللہ سائیں علی حق جو محتاج نہ ہے بلکہ حق کو علی جو محتاج ہے. جتھے علی ہوندو اتے حق ہو. لہذا ان حدیث کے لفظ میں یہ خبر پئی کہ حق جو کڈ علی نہ گول بلکہ حق کے گول تک علی کا تھیا. جب نبی علیہ السلام فیصلو دئی چھڑیو تو حق کو اتے ہوندو جتھے علی ہوجے تو بے پاسے دھکا کھان جی ضرورت ہی نہ ہے. اگر حق نبی علی حق نبی سگدا تھا کوتے الگ کے پاسے. اگر علی مولا نبی سگدا تو حق اتے علی مولا نماز میں یا تو حق اتے علی مولا غدیر میں یا تو حق اتے علی مولا جتھے بھی آئے حق اتے. ہانے جتھے علی مولا نظر نہ اچھئی بھلی سبئی پوڑا کر تھن حق وری بھی علی ہو جائے. ہاں سی انکھے اگر یہ سمجھے اگر ساری دنیا ایک پاسے تھی وجے مولا علی ایک پاسے ہو جائے تو سمجھن میں دیر نہ کر. وہ جتھے مولا ہے اتے حق بھلی کائنات ایک پاسے مولا ہے ایک پاسے حق محتاج علی جو علی حق جو محتاج نہ ہے. بلند آسا صلوات پڑھو. ہاں جتے پوتا سے
त पोइ हाणे मालूम थी वियो त जिथे हक़ न आहे अली न आहे उते हक़ न आहे। पोइ सकीफ़े में मौला न आहे, सकीफ़े सम्झो था, पोइ नबी खपा जिते पग ॿधी आऊं। पर मज़े जी ॻाल्हि इहा त पग उते ॿधी आऊं जिते चोर माल विराईंदा। तव्हां सां वटि माण्हू खे टीजे ते पग ॿधाईंदा आहिनि, पोइ राज में बाग में औताक ते मस्जिद में ईअं आहे न हुआ साईं, अहिड़ी जाइ ते पग न ॿधाईंदा जिते गंद हुजे, जुआ जो अॾो हुजे, चोरीअ जो अॾो हुजे। पोइ हाणे साम्हूं ॻाल्हि सम्झी वञिजे, पग जो ॿधणो ॿुधाए त पग चोरी जी आहे, मालिकी जी न आहे। ॻाल्हायो हा साईं। मां अॼु बलून सां वियुसि, मजमो अजीब हुजे, मजमो एॾो सादो हुजे त चवनि पिया सलवार पढ़ो, चवनि पिया सलवार पढ़ो, चवनि पिया नारो हणो त चवनि पिया नारो हणो। हाणे अहिड़े मजमे में मूंखे मजलिस पढ़ी ऐं मां 30 सेकंड मजलिस पढ़ी, 30 सेकंड। मां चवनि ॻाल्हि ॿुधो, शिया सुनी भाइरनि अल्लाह रसूल काबो क़िबलो क़ुरान हिकु अथनि, जहिड़ो इहो आहे त नबी जी पग केरु पाए। थोरो ॻाल्हायो, जहिड़ो इहो आहे त नबी जी पग केरु ॿधे। मां तव्हां वटि कज़ियो थी वञे, को माण्हू मरी पवे, उनखे धीउ हुजे पुटु न हुजे त पटको न्याणो ॿधंदो या सहुरो? न्याणो ॿधंदो सहुरो? साईं न्याणो शइ हिकिड़ी हुजे, सैयद जो त मूंखे ॾियो, उम्मती जे त मूंखे ॾियो, कंहिंखे ॾींदो त सैयद खे। मसलो हल, मौला अली सैयद बि आहे, न्याणो बि आहे, हो पोइ हो जेको उम्मती बि आहे, सहुरो बि आहे। हाणे पग कंहिंखे ॿुधायो त मौला अली खे लही आहे। सम्झी वियो न? अगरि सम्झणो आहे त ॿ लफ़्ज़नि में बि हक़ सम्झ में अची सघे थो। लिहाज़ा मौला अमीर अल मोमिनीन खे सम्झण में तकलीफ़ उन्हनि खे थींदी जंहिंजो ॼम सही न हुजे। अगरि विलादत सही न आहे त कमीनी माउ जे पुट खे न हक़ सम्झ में ईंदो न अली सम्झ में। तॾहिं त नबी फरमाईंदा जन्नत वठी थई भई माउ शरीफ़ हुजे ऐं जन्नत मिलंदई तॾहिं जॾहिं अली जो मुरीद हुजे, ऐं अली जो मुरीद थींदे तॾहिं जॾहिं माउ शरीफ़ हुजे। ॻाल्हाइणो आहे हा साईं। जेके सफ़ा सम्झ में न आहे त नबी जी इहा हदीस जेका स्कूलनि में तव्हां पढ़ी, उलमा खां ॿुधी, नंढनि वॾनि खां ॿुधी, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत माउ जे पेरनि में आहे। ऐं थी सघे थो त के दुश्मन अली खे आफ़री थी पवे त मूंखे अली जी परवाह न आहे, मूंखे अम्मा वेठी आहे। अम्मा त वरी अजीब आहे न, अम्मा वरी चंड खे लिकाए लिकाए खाराईंदी आहे। हे जेके वेठा न चंडा भरिसां वेठो आहे, ॻाल्हि कई त चहिरे पोइ ख़बर आहे कहिड़ा चंड आहिनि। हा साईं, चंड खे लिकाए खाराईंदी आहे। पोइ माउ अहिड़ी करीम आहे जो कंहिं ॿार खे छॾींदी न, चटनि खे पहिरियों ॾींदी। अगरि इन जो मतिलबु इहो आहे त माउ विरहाईंदी त पोइ त शिमर बि जन्नत में, यज़ीद बि जन्नत में, मरवान बि जन्नत। ॻाल्हायो थींदो न? अगरि इहा माना अथसि त पोइ हिन हदीस जो मतिलबु छा थियो? या अली अल्तक़सीम नौर वल जन्नह, या अली जन्नत बि तूं विरहाईंदे, जन्नत बि तूं विरहाईंदे। अगरि मौला विरहाईंदे त अम्मा छा विरहाईंदी, अम्मा विरहाईंदे त मौला छा विरहाईंदे? टियों इहो आहे त कोई चवे त बाबा न्याज़ अॼु खपे, लियाकत न्याज़ ॾे, न्याज़ ॾिए त हो चवे अम्मा जे पेरनि में त ॿार खाईंदो आहे न? बाबा न्याज़ पेरनि में न हूंदो आहे। जॾहिं हुसैन भला न्याज़ पेरनि में नथो अची सघे त पोइ हसनैन जी जागीर बि तुंहिंजी माउ जे पेरनि में नथी अची सघे। ठीकु आहे साईं। त हाणे अगरि दुश्मन अली खे आफ़री थिए थी त उनखे जवाबु थो ॾियां। तव्हां बि ॿुधिजो, नबी ईअं न फ़रमायो त तुंहिंजी जन्नत तुंहिंजी माउ जे हथ में आहे। शइ हथ में हूंदी आहे, पेरनि में जुती हूंदी आहे। ईअं न बाबा मूंखे नौकिरी खपे, बाबा मुंहिंजे हथ में न आहे। फलाणी शइ खपे, मुंहिंजे हथ में न आहे।
माने शे हथ में होंदी आहे न साईं। हाणे नबी खे ख़बर हुई त दुश्मन अली खे थींदी आख़िरी हे वरी माउ खां वठंदो जन्नत। मां सियाणो नबी मां लफ़्ज़ ई अहिड़ो इस्तेमालु कयो आहे जो माउ जे हथ में हुजे ई न। ॻाल्हाए न हाणे माउ जे पेरनि में आहे न। ठीक हाणे जेके सिंधी अचे थी, सिंधी वाहिद ज़बान आहे जेको हुन हदीस जो तर्जुमो सिधो करे थी। पेरनि जो वास्तो किरदार सां आहे। फलाणे जा पेर भला माना किरदार भलो, फलाणे जा पेर ख़राब। इन जो मतिलबु पेरनि जो वास्तो किरदार सां आहे। नबी फरमायो दुश्मन अली आख़िरी न अथई तुंहिंजी माउ जन्नत न आहे जो तुंहिंजी माउ विराईंदी। जन्नत विराईंदो अली, ॾींदो अली, पर मिलंदी उन ख़ुशि नसीब खे जंहिंजे माउ जा पेर भला हुया। यारा हैदर माना किरदार भलो अम्मा जो त शरीफ़ माउ जे पुट खे मौला पंहिंजे दफ़्तर में नालो लिखंदो। हाँ साईं, कमीनी माउ सां मौला जो वास्तो ई न आहे। जेकर ठिप न सम्झ में आयो न ॻाल्हि ॿुधो, इहा मौला जे दफ़्तर में नौकरी अम्मा वठंदी या अबे? मुझे जो याद तो कयो अथव न बाबा, मौला जे दफ़्तर में नौकरी कई वठी बटर तू तो न ठिप न हलेसि। ये ॻाल्हाईंदो अंबल माला कारकुल माला, हाणे ठिप न ॻाल्हाए। अरे नौकरी कई वठी तूं ॿुधाए? अम्मा जो माउ शैतान खे धिका न ॾे हा, नफ़्स ते कब्ज़ो न करे हा, मुड़ुस जे हक़ में ख़यानत करे हा, त पोइ छा थिए हा? त पोइ खेचल ॿार ॼमे हा। कमीनी माउ जे पुट खे मौला दफ़्तर में नौकरी न ॾींदो आहे। हाणे मतिलबु इहो त दफ़्तर अली मौला में नौकरी तोखे कई वठी ॾिनी अम्मा। हाणे जेके सगरा वेठा न सगरा छड़नि सां कुझु थो ॿुधाइनि। छड़नि जो मजबूरी आहे। अम्मा पाणी, अम्मा मानी, अम्मा हंधु, अम्मा कपिड़ा, हे मोहकारो मलबो आहे तॾहिं जॾहिं शादी कंदो आहे। ॾिसां थो जेके माए जा मोल वेठा हो सभु पधर आहिनि। सलवार को मोहम्मद आले आहे न, शादी खां पोइ मोहकारो मिलंदो आहे। हीअ राणी अम्मा तूं निकिरो, पोइ चंडरा ॿार माउ खे कंदा आहिनि, ज़ाल सां प्यार कंदा आहिनि। पोइ मौला अली अलैहिस्सलाम हिन निभाग जो नालो पंहिंजे दफ़्तर में कढी छॾियो, छो जो एड्रेस ई वई हली आहे। हाँ सच ॿुधाए, पोइ पटे वाली वठी ॾेई, उनजी केॾी महिरबानी। अड़े कलंदर जो वास्तो ॻाल्हायो, पोइ टके जी नौकरी वठी ॾेई पटे वाली। ईंदे सलाम, वींदे सलाम, ईद ते मिठाई, ईअं न बाबा। हाँ साईं, इन सगड़ी ॾेखार त आर्डर न कढई, पोइ शर्म नथो अचे जे दुनिया जे हिन लोभी नौकरी में मदद कई अथई, उनजो एॾो अहसान जंहिं अली जे दर जो नौकर ठाहियो अथई, हुन माउ जो कोई अहसान न। अहिड़ो इहो न अगर गाल तो समझ में नथी अचे त गाल क्या सलवार करो मोहम्मद वाले हिकड़ा चवनि था त मौला मदद कंदो आहे, हिकड़ा चवनि न कंदो आहे न। अल्लाह कंदो आहे, हिकड़ा चवनि था कंदो आहे, हिकड़ा चवनि था न कंदो आहे। ये ॿई सचा अथव। परेशान थी वियो भई मटर ना हिकिड़े खे 10 रुपया आहे त मुश्किल ॻाल्हि थो कयां। फ़क़ीर खे उहो फ़क़ीर जो इहो चौक ते अब्बा मटर आहे जलवाणी पर मौला जो मुरीद आहे। वाह वाह। ये हिकिड़े फ़क़ीर खे नेराणी मोटाई, वो छा कंदो? ना अब्बा काॾे मौला काॾे मटर, ॿई सचा न ॻाल्हायो कंदा, ॿई सचा न पक। हाणे ॻाल्हि सम्झी वई, कंहिंजी मदद थींदी त चवंदो करे थो, जंहिंजी न थींदी उहो नथो करे।
मां अल्लाह जो सही पढ़ो किसो मुझे चङो भला हाणे जेके थकिजी विया सलवात करो जेके राज़ी वेठा सलवात करो तो जो मुझे बात जेके चवन तो मौला मदद करे थो ये भी सच्चा ये करे मुझे न तो करे अरे जुमले के हजम कर दो क्या फोटो निकल से मैं कर दो एकड़ा रे सकरा ना फोटो तो जो ही अंदर संदाल ई न से पर नॉर्मल में तो फोटो भलो न कर दे तारे थी नबी सलवात को मोहम्मद अलैहि बुधो अरगाल बुधो हे माता के इतना मदद नहीं जुमल बुझो मौला हर कई की मदद न कंदो आ छा मौला अली हर कई की मदद न कंदो आ जुमल बुझा एडी मेहनत के अपना नती होतो है ना मौला उन शरीफ जी मदद कंदो आ जे जमण में उन जी मां मदद कई समझियो ले जमण में उन जी मां मदद कई तरी नबी फरमाएंदा या अली जो तुंहिंजो ना है पंहिंजे पीउ जो ही ना है हाणे जिन खे ॻाल्हि सम्झ में आई आहे जिन मां खे रुसायो आहे ॾस मां को जाई कम तूं कर अॼु मोटी वञ मां जे पेरनि ते झुकी पो अम्मा मां अॼु सम्झी आहियां तुंहिंजी इज़त चाहे तूं झुकंदे हुआ रोअंदी ऐं मासूम फरमाईंदा इहो रोज़ न आहे तुंहिंजो धोप आहे ईअं पाक थी वेंदे जीअं माउ जे पेटो अॼु त मालूम थियो त हक़ मौला अमीर साहिब ऐं सदाई मौला अमीर साहिब ही दुनिया वारनि खे हक़ सम्झ में नथो अचे बाबा साईं कॾहिं चवंदा अमीर यज़ीद ये अॼुकल्ह लिखा अथई हराई ॿार यज़ीद जा पुट लिखा न जुलूस कढनि था रैलियूं कढनि था ये रैली जेका रैले में आहे सलवात पढ़ मोहम्मद अलैहि ये भली पिया मोटन जी अमीर यजीद सच ॿुधाए जो अमीर यजीद हुजे उनजी रैयत कहिड़ी कमी नहीं हूंदी ॻाल्हायो भाई हाणे में सरदार शरीफ हूंदो या कातल जो सरदार कातल हो ना हे जो पाण चवनि था अमीर यजीद माना लश्कर असांजो यजीद अमीर आहे हाणे मां ॻाल्हि कयां हिकिड़ी कयां कॾहिं कॾहिं लोहारी रूपोश थी वेंदो आहे पोइ लभंदो न आहे पोइ थकिजी पवंदो आहे पोइ मोह ॾींदो आहे थाणे ईअं आहे न ईअं आहे तव्हां वटि इलाही छा इलाही रूपोश थी वेंदा पोइ जंग में घर में थकिजी पवंदा पोइ सिधो ईंदा थाणे ते मैं मोकला कीता मैं आया हाणे ॻाल्हि सम्झाई त करबला खां पोइ ॾोहारी लिखी विया त कंहिं क़त्ल कयो हाणे अमीर यज़ीद नारा हणी ॿुधाइनि था असांजो अमीर आहे माना क़त्ल असां कयो बाक़ी इहो चवण त शीअनि पाण मारियो भाव को न ॻाल्हि कयां कयां ड्रियो था न कयां इहा ॻाल्हि मूंखे ख़बर पई त मूंखे धाड़े लखी 22 ॾींहं पोइ नालो पंहिंजो न ॿुधाइनि पिया पोइ लिकाइनि पिया ॻाल्हि तोखे साईं फलाणे खयो आहे तोखे फलाणे खयो आहे पोइ मां सम्झो त ॾोहारी पंहिंजे ॾोह खे लिकाइण लाइ हमेशह काटे में ॾिसो ॿिए जे ॻाल्हाए ईअं करबला जा कातल छा था चवनि त शीअनि मारियो कंहिं मारियो चवनि था न अॼुकल्ह शिया पाण मारे पाण रोअनि था मां ॻाल्हि करे काटे में वेठा अरे बाबा असां मारियो शीअनि मारियो त पोइ असां शीअनि ते लानत कयूं था जे इमाम खे पुठो बि तूं बि त लानत करे ॾेखारियो न तो मां लानत न कंदुसि इन मतिलबु कातल खे छुड़ाईंदो माइट आहे सलवार को मोहम्मद अलैहि बाक़ी हाणे इहो आहे त रैलियूं न कर छा बि कनि ऐं दड़का बि न ॾे असांखे
अॼुकल्ह चवनि था असां शींहनि खे टंगींदासीं फायूं ॾींदासीं मारींदासीं अड़े गॾा जा पुट जॾहिं तुंहिंजी एॾी वॾी हुकूमत जे असां 5 ॼणा हुआसीं तॾहिं तूं असांखे मारे न सघे असां हाणे करोड़नि में आहियूं करोड़नि में तव्हांखे ख़बर आहे त आज़ादार केतिरा आहिनि ख़बर अथव ॿुधो 1.5 अरब मुस्लमान घणो जेके हिसाब अचनि था उहे मूंसां ॻाल्हायो बाक़ी जेके कारतूस पास करे आयो नफ़र कीअं कॾो सां वंदे न फॾो घणी अथव 1.5 अरब मुस्लमाननि में जेके या हुसैन कंदा आहिनि 88 करोड़ ऐं 27 लख 1.5 अरब 88 करोड़ कटे बाक़ी वन में तक़रीबन इहो 60-59 करोड़ ऐं कुझु लख हाणे ॿुधा त आज़ादार घणा तूं घणो ॻाल्हायो असां घणाऊं न हिन जो मतिलबु आहे तूं कोई खुटी वए असां कुसी वधी विया ये तो ॿुधाए जेके धिंग वारा वेठा हो हारी नारी वेठा आहियो वण खे छांग छो कबी आहे अरे वञो मिटाई वञो ॻाल्हि कयो खणी ॿुधो न छांग त खोटो गुलानी वरी नओं थी फस कलाक हाणे ख़बर पई त छांग सां शइ वधंदी आहे तूं भली असांखे छांग असां वधंदासीं ऐं जेके अञा सम्झो न आई ॻाल्हि भला कुती बच्चा घणा ॾींदी आहे बकरी अथव का बकरी बि तव्हां आहिनि कुती में आहिनि न हा साईं कुती वलण घणा ॾींदी आहे या बकरी बिठो मटर इहो रोज़ हिनखे माई मारे थी ॻाल्हाए हा माना कुती वलण गुलनि घणा ॾे ऐं बकरी फर बि घणा ॾे थोरा ॾे ऐं कुसनि बि ॿकर ईअं आहे न कुती या 50 कुसंदा आहिनि अच्छा हाणे तव्हां राहू जन में ॻोल्हियो बकरियूं घणियूं या कुतियूं घणियूं घणियूं हाणे सम्झो न चंद्रा हलाल पुसण सां वधंदो आहे हराम छॾण सां खुटंदो आहे अञा सम्झो न आई अञा सम्झाइण सवलो करे इहे दड़का ॿियनि खे ॾे असां मारींदासीं ॻाल्हि ॿुधिजो असां खूनी मातम कंदा ई न लाहियूं रंजीर पाण खणंदा आहियूं चाकू पाण खणंदा आहियूं तलवारूं पाण खणंदा आहियूं इन कमीने खे सम्झायूं था जेको हुसैन जे करे पंहिंजो खून कढी सघे तूं त भाई कॾहिं मां जो पुट देरि न कंदासीं ख़्यालु कजां बाक़ी असां उहो सभु कुझु मनाए सघे थो हुसैन जा कातल न असां कातलनि से राज़ी थी नबी जे फरमान मुताबिक़ कातलनि में शुमार नथा थियणु चाहिए या रोज़ में राज़ी ॾुहारी आहे न बाबा भंग पोखण बि गुनाह भंग पीअण बि ऐं घोटे ॼणी शराब पीअण शराब लाइ अंगूर विकिणण शराब जो कुतो भरणु सभु गुनाह हुआ न त क़त्ल करण बि गुनाह हुआ क़त्ल ते राज़ी थियण बि गुनाह कातल खे ज़िंदाबाद चवण बि गुनाह हुआ भली चओ ॻोल्हियूं पिया कमीना मिली पियो आहे वरी यज़ीद अमीर तूं बि हुनजो शाहकार तूं बि कातल जो पुटु आहे पोइ लानत वसंदई लानत अहिड़ी आहे जो अलाह साईं लानत खे वजूद ॾिनो आहे ज़ाहिरी सचो ॿुधाए बट अगरि लानत हुजे हाथी जहिड़ी लानत हुजे न हाथी जहिड़ो जानवर हीअ सिधी बाबा बराबरि लानत पिया हुजे भॼ 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 लोको न
ॻाल्हायो लिखी वञे न अलाह जो लानत खे लिकायो आहे लानत जॾहिं ईंदी आहे न पोइ टारगेट ते अहिड़ो सिधो गुज़रंदी आहे जो घुसंदी न आहे ॻाल्हाए न वञे हाणे ॻाल्हि ॿुधो हाणे अॼुकल्ह साइंस आहे न हिकिड़ो मीज़ाइल ठाहियो आहे जेको सॉफ्टवेयर आहे उनजी हिकिड़ी शइ आहे उनखे हणनि था नंबर भले हीअं वञे न वरी फ्री उते लॻंदो अलाए निशान हणंदा न उते भली मोकिलियो हेॾे फेरी वरी हुते निशान अलाह साईं साइंसदान खां वॾो आलिम आहे न हुन अहिड़ी लानत जो निशानो ठाहियो आहे लॻे ई लॻे तूं भली चओ रहमतुल्लाह अलैह चवण सां तोर यज़ीद बि बची नथो सघे भला हाणे तव्हां हारी वेठा भला मींहुं वसंदो न मींहुं रहमत आहे न कम बथसि घणा अथसि गुल ते पवे हिकिड़ो असरु ऐं ढूंढ ते पए थो ॿियो असरु उहो रहमत आहे पर असरु ॿ अथसि गुल ते ख़ुशबू वधाईंदो ढूंढ ते बदबू वधाईंदो रहमतुल्लाह अलैह चवण सां कुझु ॾिस त तूं वारो गंद आहे या गुल आहे ॻाल्हाए न अगरि तूं वारो आहे गंद त मींहुं किनो कंदुसि ॻाल्हाए न अजाए रहमतुल्लाह अलैह चई राज खे बदबूदार न कर बाक़ी लानत न कर भई न कर तुंहिंजो मज़हब पर एतिरी सम्झ में अची वञे थी त कातल जा माइट कॾहिं बि कातल खे ॿधाईंदा न आहिनि थाणे जे वेंदा पैसा वठो यार मार ॾींदेसि पोइ लानत झलण जो मतिलबु आहे तूं मार को पचाएसि सलवात पढ़ मोहम्मद बाक़ी कमीने को जेको लानत जो मुनकर आहे उनखे कलमे पढ़ण जो हक़ ई न आहे कलमे जी तरकीब अजीब आहे पहिरियों लानत पोइ मोहबत कपिड़ो ला इलाहा न खपे कूड़ो अलाह न रसूल कूड़ो न नबी कूड़ो न ख़लीफ़ो कूड़ो न इमाम कूड़ो न मुलो सब करण खां बि नफ़रत इल्लल्लाह सचो अलाह सचो रसूल सचो नबी सचो दीन सचो इमाम सचो ख़लीफ़ो सचो आलिम खपे को लानत नथो करे सघे त को कलमो पढ़ छॾे ॾे या लानत करे दीन बचाए या लानत छॾे दीन विञाए बाक़ी ॾाढी टकड़ सां कोई मुसलमान न थींदो आहे अॼुकल्ह त वाड़िया में ॾाढी रखी वेठा आहिनि मुसलमान वेठा आहिनि काटन जा कपिड़ा सभिनी खे पिया आहिनि पान वातर बि सभिनी खे आहे ऐनक बि ठाहो की सभिनी खे आहे मेकअप बि अहिड़ो कंदो ख़बर न पई त वाड़ियूं आया सही इहे त पोइ ख़बर पए टिकाणो कहिड़ो मसीद कहिड़ो वियो ॻाल्हाए न इमाम बार कहिड़ो वियो मातम में कहिड़ो आहे झले कहिड़ो थो रोके कहिड़ो थो अचे कहिड़ो इहा पोइ ख़बर पए न तंहिं करे मतिलबु आहे ॾाढी टिकण सां मसीद ते विहण सां न पवंदी ख़बर बाक़ी तूं सबक़ वठ तारीख़ हाँ तुंहिंजे पीउ यज़ीद खे हुकूमत ई न हुई पोइ फातिहा शाम ज़ैनब कुबरा छो सवाल है ना भाई ज़मीन ते वेठल केदड़ वो फातिहा के थी सवाल समझो जवाब जाओ सवाल बताओ ना हाँ सही भाई ज़मीन ते वेठल केदड़ कपड़ा भी सोला मानी भी सोली पानी भी सोलो पर फातिहा के थी फातिहा तॾहिं नज़र आई जॾहिं यज़ीद थकिजी पियो ऐं मौला सजाद खे चई त सजाद मां तव्हांखे क़ैद खां रिहाई ॾियां थो घर खपे त घर ॾियांव हिते रहो त हिते रहो मौला फरमाए मां वॾो न आहियां मुंहिंजी बुआ वॾी आहे सरदार उहा आहे मां वञा उन खां पुछी अचां त मां यज़ीद असांखे रिहा थो करे तव्हांजी छा राय आहे ॿुधिजो साईं फरमाई यज़ीद खे चओ असां जूं शर्तूं आहिनि शर्तूं मनी दे असां क़ैद खां रिहा थींदासीं न मनी दे हाणे तव्हां सिधो ॿुधायो जेको शर्त क़बूल कराए उहो फातिहा आहे या न ॻाल्हायो
जेको शर्त क़बूल करे वो शिकस्त को गए ना शर्त बुझो बीबी चवे थी चेस वो शर्त फजा ही है ने त तुझे शहर में जे हुसैन के तू कत्ल कयो मां या हुसैन कदस हाँ 70 मां हुसैन जी मजलिस कदस मां यो साबित कदो हुसैन बागी न हो हुसैन नमाजी हो हाँ सही वो यजीद मजबूर थी ये शर्त कबूल करे तो हान समझ में अची वई त तख्त यजीद के न बचायो पर फर्श ज़ैनब के बादशाह ठायो हाने फातिहा शाम थी वई न जो यजीद जी हुकूमत के शिकस्त दी जो जमीन मयार ना है असल में ताकत मयार ताकत वेठल के तख्त वाले के न बीबी मजबूर करे वदस उहा शाम हुई जिथे मायूं पत्थर पे वणन उथे उन शहर में यजीद ते लानत पई थे इनजो मतलब है बीबी इहो असा के बुधाई वई त करबला जी बका सिर्फ बका मातमन में है जुलूसन में है चौकन ते खुतबन में है इहो सबब आहे असा जी हर शे ते पाबंदी ना है पर मातम अज़ादारी ते पाबंदी आहे दुश्मन समझे थो त हिनन जो दीन वधियो ही मातम जे करे आहे इन दीन वधो ही अज़दारी जे करे बाकी चवण सां मतलब कातल ते लानत जायज़ न है मां इन कमीन को पुछा जो इस्लामाबाद में वेही भोके थो मां जो तोखे कहिड़ी ख़बर गैरत छा के चइबो आहे अगर तुंहिंजी धीअ खे इस्लामाबाद जे चौक ते बीहारे उन जी ज़ोरी चादर लाही वञे त पोइ पुछाई लानत जायज़ आहे या न साईं तुंहिंजे धीअ खे टमाटो हई वञना त पोइ पुछाई हा त न्याणी खे जब तकलीफ़ थिए त पीउ खे तकलीफ़ थींदी आहे तोखे कहिड़ी ख़बर गैरत छा के चइबो आहे पुछ सजाद को चादर छा के चइबो आहे पुछ ज़ैनब कुबरा को पर्दो छा के चइबो आहे पुछ हुसैन मौला को पर्दो छा के चइबो आहे अज़दारो जॾहिं चादर जो नालो ईंदो आहे तव्हां रड़ी करे रहंदा मां पुछंदो आहियां तव्हां खां तव्हां चादर लहंदे ॾिठी आहे जॾहिं तूं ॿुधी नथो बर्दाश्त करे त सजाद ॾिठो पए चादर लहे पई अदा तव्हां त मोमिन आहियो इमाम मासूम सजाद गैरतमंद आहे तव्हां त रहंदो इमाम बि ॾिनो आहे पर मां रवायत पढ़ी आहे जेको कमीनो लाहे पियो सो बि रड़ियूं करे रोए पियो रड़ियूं करे बि पुछेसि कमीना रोए बि थो लाहे बि थो लाहिया इन करे थो मथां ॿियो लाहे वञे रोआ उन करे थो जो नबी जी धीअ अली जी धीअ ज़हरा जी धीअ मुखम बरदा तूं हाणे पाण इंसाफ़ कर जेको कातिल चादर जो लहण ज़ैनब कुबरा जो बर्दाश्त नथो करे त सजाद कीअं ॾिठो हो हिकु रवायत दुआ ॾियां तोखे असांखे कहिड़ी ख़बर त गैरत छा खे चइबो आहे चादर छा खे चइबो आहे बाज़ार छा खे चइबो आहे मां हिकु रवायत पढ़ी त जेसि ताईं अली जे धीअ जो पहिरियों कदम बाज़ार में न आयो तेसि ताईं हुसैन मौला जूं अखियूं खुलियल जॾहिं पहिरियों कदम अली जे धीअ बाज़ार में रखियो हुसैन मौला कई अखि बंदि भेण चल हुसैन इंसाफ़ कर जॾहिं तूं पुसे पियो मां ॾिसां पई तोते ज़रबू हलन पई तो मां ॾिसां पई जॾहिं मां पुसण आई आहियां त अखियूं बंदि छो कई आवाज़ आयो ज़ैनब चादर न थी मां गैरतमंद आहे शराब जो मजबू आहे मौला पहिरियों कदम भेण जो तव्हां को बर्दाश्त न थियो ख़ुदा ॼण सजाद मौला हिकु बाज़ार ॿी बाज़ार हिकु दरबार ॿी दरबार ऐं चवंदी रही ज़हरा जी धीअ त कुझु ॾियो न ॾियो मूंखे चादर ॾियो आहे ख़ुदा ॼाणे मौला सजाद इहा मंज़िल कीअं बर्दाश्त कई जॾहिं चई वियो न सजाद बीबी खे बिहार असांजा बाज़ार सीगारी न आहे त मौला खे जुमिलो चयो न या अलाए तॾहिं लम तलदनी उम्मी काश मूंखे मां हुजण ई न हुजां न बाज़ार न हुजां न दरबार अला अला